हल मुझी पावड़ी के घर हल अज तो बाबा न करार थी विया असल बहारियो थी वई हलड़ी भग भटारी तो जा तासीर गर्मी में पियो त थधी बर्फ जेड़ी जेवरी सियारे में पियो त सफा गरम जेवरी बहार में पियो त थधी आई नरम आई भग भटारी हरी घोड़ाड़े हे वरी जंगली बिलो हिते काॾो अचियो न त पाण वटि एॾा जंगल रहिया किथे आहिनि जो ये हेॾा वॾा बिला वतन घुमंदा वाली नशन में आई छा नशन में न आहियां अंधा ॾिसी नथो त घोड़े ते वेठो आहियां अली तूं ॻाल्हाईंदो बि आहीं छा छो मां माण्हू न आहियां छा लॻे थो त हे बि भग भटारी जो प्यालो हणी आयो आहे तॾहिं त पाण खे माण्हू थो सम्झे भली सम्झे थनू धोबी बि त पाण खे माण्हू सम्झंदो आहे न हिते छा पियो वेठो करी हली आ त ॻोठ हलो ओ बाबन ॻोठ भला धनू धोबी ख़ैरियत कई आहे छा न न धनू धोबी ख़ैरियत नाहे कई हा बाबन अॼुकल्ह सखी रहिया किथे आहिनि अॼो तो वरी धनू धोबी पहिरें नंबर जो कंजूस इहो ख़ैरियत कंदो नको थोड़ो ई दिल सां कान थो लॻे मां ॻोठ कोन हल तूं भली हल मुंहिंजो घोड़ो कहो थो करे हलो आॾो परे जी पर जल्दी मोट जाए इहे न त झंग जा जी त खाई वञनी हा हा जाबुलू बिला तूं मुंहिंजो फिक्र न करे गुस्सा ॾिसे न तो घोड़ो साड़ा अरे छा थो चवी इहो बिलो कंहिंखे थो चवी अरे तोखे थो चवां अकुल जा अंधा ॿियो छा सेठ धनू धोबी खे चवंदुसि छा ऐं त सेठ धनू धोबी बि सभु बिले जहिड़ो पर न न माण्हूअ जी इज़त कबी आहे माण्हूअ खे बिलो नाहे चइबो अरे मवाली शर्म कोन थो चई जो मूंखे अता बिलो थो चवी इन में शर्म जी कहिड़ी ॻाल्हि आहे अरे हा हाणे सम्झ में तूं मादी आई माफ़ कजाए अधी बिली मां सम्झम त तूं नर आहीं धूड़ वञी पाए मवालीअ मां बि फाथाऊं वेठो जिते मां वञाए थो ॻोठ सोप सीरियल मश्करन जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।